पाकिस्तान में जीअं जीअं आम चूंडुनि जो माहौल ठही रहियो आहे, तीअं तीअं सियासी मामलनि में बि तेज़ी अचे रही आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ पाकिस्तान वापसि अचण जी तारीख़ बि ॾिनी आहे ऐं पार्टी खे संदसि आजियाणे लाइ ग़ैर मामूली तयारियुनि जूं हिदायतूं बि कयूं वियूं आहिनि। पर ॿिए पासे मुस्लिम लीग नवाज़ औरत यूथ विंग में लॻे थो त ॾार पइजी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून मुल्तान डिवीज़न जी सदर डॉक्टर आयशा अब्दुल्ला पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सां मुलाक़ात करे पीपुल्स पार्टी में शामिल थी वई आहे, जॾहिं त मुल्तान में औरतुनि जी ज़िलई नायब सदर शहला सरफराज़ ऐं सेक्रेटरी मिसिस शमीम बि पीपुल्स पार्टी में शामिल थी वियूं आहिनि। मुस्लिम लीग नून रावलपिंडी जी औरतुनि जी सोशल मीडिया जी सरबराह समीना आरिफ बि पीपुल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे। ताज़ो पार्टी जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ वॾे पैमाने ते औरतुनि खे पार्टी में मुनज़िम कयो हो त ॿिए पासे लॻे थो त औरतूं कावड़ियल आहिनि ऐं हाणे मुस्लिम लीग नून खां धार थी रहियूं आहिनि। रुगो इहो ई न, पर समीना आरिफ जो चवणु हो त घटि में घटि 26 ज़िलनि जूं औरतूं अॻुवाण ऐं कारकुन पीपुल्स पार्टी में शामिल थी रहियूं आहिनि। इहे औरतूं चवनि थियूं त असांजी पार्टी में उहा पज़ीराई नाहे जेतिरो असां कमु करे रहियूं आहियूं। असां ॾुखे वक़्त में पार्टी सां गॾु रहियूंसीं, पर हाणे असां सां बराबरी वारो वर्ताव नाहे थी रहियो। औरत अॻुवाण समीना आरिफ जो चवणु हो त जॾहिं मुस्लिम लीग नून यूथ विंग जो सरबराह कैप्टन रिटायर्ड सफ़दर हो त औरत यूथ विंग बि संदसि मातहत कमु करे रहियो हो। पर ताज़ो पार्टी में कुझु अहिड़ा माण्हू आया आहिनि जिन पुराणनि कारकुननि खे साइड लाइन करे छॾियो आहे। जॾहिं मां इहो ॾिठो त इहो रुगो मूं सां न पर ॿियनि सां बि थी रहियो आहे त अहिड़ी सूरतहाल साम्हूं आई आहे। रिपोर्ट मूजिबि हुन चयो त पंजाब जे 26 ज़िलनि जे औरत अॻुवाणनि मुस्लिम लीग नून खे छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। कुझु मुल्तान में बिलावल सां मुलाक़ात करे पार्टी में शमूलियत करे चुकियूं आहिनि त के वरी लाहौर में शमूलियत इख़्तियार करे रहियूं आहिनि। ॿिए पासे बिलावल लाॻीतो मुख़्तलिफ़ शहरनि जा दौरा करे पार्टी जी चूंडुनि बाबति हिकमत अमली वाज़े करे रहियो आहे ऐं औरतुनि जे शोबे खे पीपुल्स पार्टी मज़बूत करणु चाहे थी त रुगो सिंध ताईं महदूद न रहे पर मुल्क जे ॿियनि सूबनि में बि मज़बूती हुजे। नून लीग जी अॻुवाण आयशा अब्दुल्ला बि ख़दशनि जो इज़हार कयो त मां नून लीग खे ॾाढो वक़्तु ॾिनो आहे, पर हाणे पार्टी जा फ़ैसिला अहिड़ा माण्हू करे रहिया आहिनि जेके ॾुखे वक़्त में गॾु न हुआ।